अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाज़िर ख़िदमत आहियां मां अवां जो मेज़बान जहांगीर सेड़ो। प्रोग्राम सिंध इशू में अवां खे भलीकार चऊं था। उम्मीद करियूं था त जिते बि हूंदा हमेशा जीअं ख़ुशि हूंदा। नाज़रीन, अॼु प्रोग्राम सिंध इशू में जंहिं इशू बाबति असीं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं उहो हिकु तमामु ख़तरनाक ऐं हसास क़िस्म जो इशू आहे जेको हिन वक़्तु पूरी दुनिया में ख़ौफ़ जी अलामत बणिजी चुको आहे। जी, अवां बिल्कुलु सही सम्झो। असीं अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं अवां सां सिंध इशूअ में दुनिया में तेज़ी सां पखिड़िजंदड़ ख़तरनाक वायरस करोना मुतलिक़। करोना वायरस जेको हिन साल जी आख़िर में चीन जे 6 करोड़ आबादी वारे मरकज़ी तिजारती शहर वुहान मां पंहिंजा कर खयां ऐं ॾिसंदे ॾिसंदे दुनिया जे 195 मुल्कनि मां हिन वक़्तु ताईं 192 मुल्कनि में तेज़ी सां पखिड़िजी चुको आहे। जीअं त पूरी दुनिया में ही वायरस तेज़ी सां पखिड़िजी चुको आहे ऐं पाकिस्तान बि उन मुल्कनि जी लिस्ट में शामिलु थी चुको आहे। पाकिस्तान जी अगरि असीं ॻाल्हि कंदासीं त सिंध सूबो उहो वाहिद सूबो आहे जंहिंमें सभ खां पहिरीं हिन वायरस जी निशानदेही थी हुई ऐं हिन वायरस जे लाइ हंगामी ऐं जंगी बुनियादुनि ते असांजे सिंध जे बहादुर वज़ीर आला सैयद मुराद अली शाह ऐं संदसि टीम जेको आहे सो हंगामी बुनियादुनि ते हिन जे लाइ एफर्ट्स वरिता, इक़दाम कया ऐं जेको आहे सो माण्हुनि खे हिन वायरस खां बचाव जे लाइ पंहिंजा जेके आहिनि से सभी जेके हुननि जा एफर्ट्स हुआ उहे कतब आंदा। इन सिलसिले में सिंध हुकूमत जी पॉलिसी तहत, सिंध हुकूमत जी हिकमत अमली तहत सभ खां पहिरीं स्कूलनि खे फोकस कयो वियो ऐं इहा अनाउंसमेंट कई वई त सिंध जा स्कूल, समूरा स्कूल 2 ॾींहंनि जे लाइ जेको आहे सो बंदि रहंदा। इन ऐलान खां पोइ माण्हुनि तमामु घणी तनक़ीद कई त हीअ अजीब व ग़रीब ॻाल्हि आहे त जेको आहे सो वायरस सिर्फ़ु छा जेको आहे सो स्कूलनि ताईं, स्कूलनि में ईंदो, स्कूलनि में पखिड़िजंदो। पर वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई त हुकूमत इहा ॻाल्हि इन करे कई त ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि। सभ खां पहिरीं जेको आहे सो असांखे उन्हनि खे हिन वायरस जे मुतासिर थियण खां बचाइणु खपे। उन खां पोइ सिंध हुकूमत ॿियो जेको क़दम खयो उहो इहो हो त जुज़वी तौर ते लॉकडाउन जेको आहे सो अनाउंस कयो पूरी सिंध में, जंहिंमें जेको आहे सो जेके बि कारोबारी मर्कज़ हुआ उहे बंदि कया विया। माण्हुनि जी चुर पुर ते कंहिं बि क़िस्म जी का पाबंदी कोन हुई। खाइण पीअण जा जेके होटलूं हुयूं, जेके रेस्टोरेंट्स हुआ, उन्हनि खे जेको आहे सो जुज़वी तौर ते बंदि कयो वियो, जंहिंमें सिर्फ़ु इहो चयो वियो हो त माण्हुनि खे उते वेही खाइण जे लाइ जेका असां इजाज़त न हूंदी। बाक़ी होटलूं माण्हुनि खे खाधो पीतो पार्सल करे ॾियनि जेके उहे पंहिंजे घरनि तां खणी वञनि। इन सॼी सूरत हाल खे 4 ॾींहं गुज़रण खां पोइ बि हुकूमत इहो महसूसु कयो, सिंध हुकूमत इहो महसूसु कयो त जेको आहे सो इन जा उहे नतीजा न पिया निकिरनि जेके असीं जेको आहे सो हिन वायरस जी रोकथाम जे लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। जंहिंखां पोइ हुकूमत 22 तारीख़ ते मुकमल तौर ते लॉकडाउन जो ऐलान कयो ऐं जेके आहिनि से तमामु तिजारती मर्कज़, माण्हुनि जी चुरपुर, होटलूं, स्कूल सभिनी खे बंदि रखण जो ऐलान कयो। इन सिलसिले में अगरि ॻाल्हि कंदासीं हैदराबाद जी त हैदराबाद में 22 तारीख़ राति जो 11:30 बजे खां वठी कानून लागू कंदड़ इदारा जंहिंमें रेंजर्स, पुलिस ऐं जेको आहे सो पाकिस्तान आर्मी जा जवान 11:30 बजे हुननि हिकु फ्लैग मार्च हैदराबाद में शुरू कयो ऐं पंहिंजी मोबाइलुनि में, पंहिंजी गाॾियुनि ते स्पीकरनि जे ज़रिए माण्हुनि खे हिदायतूं जारी कंदा रहिया त हुकूमत सिंध मुकमल तौर ते लॉकडाउन करे छॾियो आहे ऐं हिन वायरस खे पखड़ण जे लाइ हीउ तमामु ज़रूरी अमल आहे। इन करे असां तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश कयूं था, तव्हांखे इहा हिदायत कयूं था त हुकूमत सां ताउन कयो ऐं पंहिंजनि घरनि ताईं महदूद रहो ऐं पंहिंजी समाजी जेके बि मेल जोल आहे, समाजी तक़रीबात आहे, उन्हनि खे जेको आहे सो महदूद कयो वञे। छो जो ही वायरस हिकु माण्हू ॿिए माण्हू में मुंतकिल थिए थो। इन करे असां तमामु सिंध हुकूमत जी इन ऑर्डर ते सख़्ती सां अमल दरामद करण जा पाबंद आहियूं ऐं तव्हां सां गुज़ारिश कयूं था त हुकूमत सिंध जे जारी कयल जेका मेडिकल एडवाइज़री आहे, जेका हेल्थ एडवाइज़री आहे, उन ते मुकमल ताउन कयो, पंहिंजे घरनि ताईं महदूद रहियो ऐं असां सां सिंध हुकूमत सां ताउन कयो। इन में असां सभिनी जो बचाव आहे। इन सिलसिले खां पोइ आउं तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद जा तमामु तिजारती मर्कज़ जेके हुआ उहे मुकमल तौर ते अॼु ॾींहं ताईं बि बंदि आहिनि, जंहिंमें आउं ज़िक्र कंदसि गाॾी खातो जो, गोल बिल्डिंग जो, तिलक चाड़ी जो, क्लॉथ मार्केट जो ऐं जेको आहे सो कासमाबाद मेन तिजारती मर्कज़ जेको आहे सो ऑटो भान रोड हैदराबाद जो, इहे मुकमल तौर ताईं हिन वक़्तु ताईं बंदि आहिनि। नंढियूं वॾियूं खाधे पीते जूं, चांहि जूं होटलूं मुकमल तौर ते बंदि आहिनि। रोड रस्ता जेके आहिनि से वीरान आहिनि। ऐं जे असीं ॻाल्हि कंदासीं
त ज़िलई इंतज़ामिया जी, त ज़िलई इंतज़ामिया हुकूमत जे इन्हनि जेको आहे सो ऑर्डर खे केतिरो जेको आहे सो अमल दरामद करायो आहे। त उन में हैदराबाद जी अगरि ज़िलई हुकूमत जी अगरि असीं ॻाल्हि कंदासीं, हैदराबाद पुलिस जी अगरि ॻाल्हि कंदासीं, त उन्हनि पंहिंजो तमामु घणो सुठो जेको आहे सो किरदारु हिन में उन्हनि जो ॾिसण में आयो आहे। सिंध रेंजर्स ऐं सिंध पुलिस जा जवान जेके आहिनि से मुख़्तलिफ़ चौराहनि ऐं रस्तनि ते जेको आहे सो असांखे बीठल नज़र अची रहिया आहिनि, जेके माण्हुनि खे घरनि ताईं महदूद करण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। ग़ैर ज़रूरी जेके माण्हू निकिरनि था कंहिं एमरजेंसी या हेल्थ एमरजेंसी के अलावा अगरि निकिरनि था, त उन्हनि खे जेको आहे सो रोडनि ते बीहारे, चौराहनि ते बीहारे हुननि जा शनाख़्ती कार्ड चेक कया वञनि पिया, जंहिं बैदि हुननि जी माक़ूल वजह पुछी हुननि खे अॻियां वञणु ॾिनो वञे पियो। इन सिलसिले में जेके बि समाजी क्लब हुआ, ऐं तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद जिम खाना आहे, हैदराबाद क्लब आहे, रांदियुनि जा मैदान उन्हनि उहे मुकमल तौर ते हिन वक़्त ताईं बि बंदि आहिनि ऐं माण्हुनि जी चुरपुर ते मुकमल क़िस्म जी जेका पाबंदी आहे। शादी हाल जेके आहिनि से उहे बंदि आहिनि, शादीअ जी तक़रीबात जेके आहिनि उहे बंदि आहिनि। हैदराबाद में हुकूमती अहकामात मुताबिक़ त जेको अगरि कंहिं क़िस्म जी को मैयत थी वञे, को जनाज़ो अगरि खयो थो वञे, त उन में बि माण्हुनि खे एहतियात इख़्तियार करण जे लाइ चयो वियो आहे ऐं वधीक रश न करण जे लाइ जेको आहे सो चयो वियो आहे। इन सिलसिले में अगरि असीं ॻाल्हि कयूं हैदराबाद ज़िले इंतज़ामिया जी, त उन्हनि जेको आहे सभ खां पहिरीं जेको आहे सो हिते जो फोकल पर्सन जेको शर्जील इनाम मेमणा उन जी मीटिंग कई ऐं उन सिलसिले में कमिश्नर ऑफिस में हिकिड़ो एमरजेंसी सेल क़ाइमु कयो वियो आहे, जिते कुझु एमरजेंसी नंबर पब्लिश कया विया आवाम जी सहूलियत जे लाइ ऐं मीडिया जी सहूलियत जे लाइ, जंहिंमें इहो चयो वियो हो त अगरि कंहिं बि क़िस्म जो तव्हांखे अहिड़ो सस्पेक्टेड शकी क़िस्म जो माण्हू नज़र अचे जंहिंमें इन वायरस जूं अलामतियूं हुजनि, त फ़ौरन असां सां हिननि नंबरनि ते राब्तो कयो। या तव्हांजे आसे पासे में को अहिड़ो माण्हू जेको कंहिं ॿाहिरें मुल्क खां आयो हुजे ऐं जेको आहे सो उन में तव्हां उन टेस्ट न करायो हुजे, स्क्रीनिंग न करायो हुजे, त असां सां हिननि फ़ौरन नंबरनि ते राब्तो करे असां सां ताउन कयो, त जीअं असीं इन वायरस खे पखेड़ण खां जेको आहे सो अवां सभिनी जी हिफ़ाज़त करे सघूं। जो तोड़ेक हैदराबाद जा तमामु कारोबारी मर्कज़, तिजारती मर्कज़ बंदि आहिनि, पर आउं तव्हांखे ॿुधायां त इन सॼी सूरत हाल में अॼु बि भाॼी जा दुकान, फ्रूट जा दुकान, गोश्त मार्केटूं ऐं कुझु सुपर मार्केटूं वॾियूं जेके आहिनि ऐं आम वाहिपे जी शयूं जंहिंमें रेज़की दुकान आहिनि उहे खुलियल आहिनि। माण्हुनि जी सहूलियत मुताबिक़ माण्हू जेके आहिनि से उन्हनि खे वठी सघनि था, पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ उतां ख़रीदारियूं करे रहिया आहिनि। हैदराबाद में इन सिलसिले में जेको आहे सो आइसोलेशन सेंटर बि जेको आहे सो क़ाइमु कया विया आहिनि। हैदराबाद डिवीज़न जी अगरि असीं ॻाल्हि कंदासीं त ॿ हिकिड़ा वॾा जेके करंतीना सेंटर जेके आहिनि से क़ाइमु कया विया आहिनि। हिकिड़ो टंडो मोहम्मद ख़ान रोड ते जेको आहे सो लेबर खाते जे जेके फ्लैट आहिनि जेके 57 जी तादाद में आहिनि, उन्हनि में जेको करंतीना सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। ॿियो करंतीना सेंटर जेको आहे सो कोटड़ी जे मक़ाम ते लेबर खाते जे ई क़ाइमु कयल 7 जी तादाद में जेके फ्लैट आहिनि उते जेको आहे सो करंतीना सेंटर हिकिड़ो क़ाइमु कयो वियो आहे। उनखां हैदराबाद जी वॾे में वॾी सिविल हॉस्पिटल में बि जेको आहे सो आइसोलेशन वार्ड हिकिड़ो क़ाइमु कयो वियो आहे। आइसोलेशन जे सिलसिले में कोसार जे इलाइक़े में बि हिकिड़ो जेको आहे सो आइसोलेशन वार्ड जेको आहे सो क़ाइमु कयो वियो आहे, जिते सखर मां जेके माण्हू जेके हैदराबाद सां वाबस्ता हुआ उहे जीअं ई हुननि जी तशख़ीस हिन जा रिज़ल्ट्स जेके आहिनि से नेगेटिव आया त उन्हनि खे वरी हिते कोसार वारे जेको आहे सो आइसोलेशन सेंटर में जेको आहे सो मुंतक़िल कयो वियो, जिते हुननि जी फाइनल स्क्रीनिंग कई वई, हुननि खां मालूमात वरिती वई, हुननि खां नंबर हुननि जा वरिता विया, जंहिं बैदि हुननि खे पंहिंजे घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। हिन सॼी सूरत हाल में जेके आहिनि असांखे ॿ स्टेक होल्डर ॾिसण में अचनि था, हिकिड़ो आहे हुकूमत ऐं हिकिड़ो आहे आवाम। त हिन दफ़े हुकूमत जेको आहे सो पंहिंजो तमामु ज़बरदस्त जेको आहे सो रोल प्ले करे रही आहे हिन वायरस खे पखेड़ण जे लाइ, पर ॿिए स्टेक होल्डर अगरि असीं आवाम जी ॻाल्हि कंदासीं त उहे एॾा संजीदा असांखे जेको आहे सो न पिया ॾिसण में अचनि। हू अञा ताईं बि हिन शइ खे एॾो जेको आहे सो सीरियस न पिया वठनि ऐं उहो ताउन न पिया कनि हुकूमत सां जेको हुननि खे करणु घुरिजे। इन सिलसिले में आउं तव्हांखे ॿुधायां त हुकूमत सिंध जी कयल कोशिशुनि ते
हिते जी जेका ज़िले इंतज़ामिया आहे उहा तमामु भरपूर जेके आहिनि से पंहिंजा कोशिशूं करे रही आहे। इन सिलसिले में हुकूमत सिंध जेको आहे सो जेको ऐलान कयो हो त 20 लख माण्हुनि जेके हिन लॉकडाउन जे करे जेके आहिनि से परेशान थी विया आहिनि, घरनि में वेही रहिया आहिनि, जेके रोज़ कमाइण वारा, रोज़ ॾियाड़ी ते कमु करण वारा मज़दूर पेशा जेके माण्हू आहिनि, उन्हनि जे घरनि ताईं 20 लख राशन जा बैग जेको असां पहुचाए वेंदा। असीं कोशिशि कंदासीं त तव्हां सां उन सिलसिले में बि तव्हांखे जेका असां हैदराबाद मां ॼाण ॾियूं त उन राशन विरहाइण वारे अमल जी जेका असां छा सूरत हाल आहे। इन सिलसिले में आउं ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त हिकिड़ी जेका परेशान कुन हालत असांखे ॾिसण में आई उहा इहा हुई त जेको आहे सो जेके रोज़ जी बुनियादुनि ते इन्हनि होटलुनि ते, दुकाननि ते ऐं जेको आहे सो मज़दूरियूं जेके से कंदा हुआ, जेके ॾियाड़ी वारा मज़दूर हुआ, जेके मिस्त्री ऐं राज़े जा कमु कंदा हुआ, जेके मज़दूरियूं कंदा हुआ, उहो जेको तबिको तमामु घणो असांखे मुतासिर ॾिसण में आयो। ऐं उन्हनि जेको आहे सो उन्हनि जी छा सूरत हाल आहे हिन लॉकडाउन खे, उहे कीअं था ॾिसनि, उन सिलसिले में जी तव्हां सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। असां कोशिशि कंदासीं त लाॻापियल अमलदारनि सां तव्हांजी इन सिलसिले में ॻाल्हि करायूं, जेके हेल्थ जे जेको आहे सो शोबे में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। असां कोशिशि कंदासीं त तव्हांजी उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करायूं। असांजी इहा बि कोशिशि हूंदी त हैदराबाद में ख़वातीन जेके घरनि में वेठल आहिनि उहे हिन लॉकडाउन खे कीअं थियूं ॾिसनि, इन लॉकडाउन जे करे उन्हनि खे कंहिं क़िस्म जूं के तकलीफ़ूं परेशानियूं आहिनि। असीं उन ते बि अॼु हिन प्रोग्राम में सिंधी शो में अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। भाई ये हमारा इसको कंपनी से लेकर आ रहे हैं, जब इमरजेंसी थी तो गए थे, वरना वैसे कहीं नहीं निकलने, अपने घर में ही हम लोग। दूध देने के गए थे, दूध देने के लिए गए थे। दूध जो होता है वो छोड़ेंगे ना यार, ख़राब हो जाएगा, वरना क्या करें, मजबूर हैं हम भी। असल में घर वालों की तबीयत ठीक नहीं थी, मैं अपने रिश्तेदारों को जो है वो घर छोड़ के आ रहा हूँ अस्पताल से, इसलिए मैं जल्दी निकला हूँ। हुकूमत की बहुत अच्छी पॉलिसी है और पुलिस और रेंजर्स बहुत अच्छा काम कर रहे हैं। वजह यह है कि हमें इससे बचना है और बचाना भी है लोगों को। और पुलिस, आई अप्रिशिएट यू फॉर ऑल पुलिसमैन, पुलिस डिपार्टमेंट एंड रेंजर डिपार्टमेंट, ये बहुत अच्छा काम कर रहे हैं, हमारे लिए काबिल तहसीन है और हम इसे खराज तहसीन पेश करें। तकलीफ़ साईं वॾी आहे न, तकलीफ़ कीअं कोन्हे, ग़रीब माण्हू लॻा पिया आहियूं, हाणे रोड बोड बंदि लॻा पिया आहिनि, रिक्शा हलाइण वारा असां ड्राइवर ऐं पाण, हाणे कुझु बि कोन्हे को, हीअं रोड बंदि लॻा पिया आहिनि, सवारी बि न आहे, डेली 200 रुपया कमायूं, 200 रुपया खाऊं। हाणे ग़रीब माण्हू सुबुह हाणे करे कल्ह हाणे करे हड़तालूं ॿुधायूं आहिनि, कल्ह हाणे करे परेशान लॻा पिया आहियूं, का ॻाल्हि नथी सम्झ में अचे। टीवियुनि में लॻियल आहे, हिन हालत रोड ई तव्हां पाण ॾिसो पिया, बिल्कुलु गाॾी टपाइण असांखे नथा ॾियनि, जे अॻिते पोइ टपायूं था त पुलिस वारनि जा चालान पिया लॻनि, चवंदा भाउ पंहिंजे घरनि में वियो, शनाची कार्ड ॾेखारियो, पोइ तव्हांखे राशन मिलंदा, हर शइ मिलंदी, पर मिलियो त अञा कुझु कोन्हे। भला जे विहारण जी कहिड़ी ॻाल्हि आहे, अहिड़ो विहारो था त असांखे कुझु ॾिनो थो वञे न, कुझु त सरकार असांजो ग़रीबनि जो कुझु त क़दुरु कयो वञे न। पोइ खणी हुन वारी ॻाल्हि आहे 15 ॾींहं विहारे छॾीनि या 10 ॾींहं असांखे विहारे छॾीनि, पोइ को मसलो कोन्हे को, पर असांखे कुझु माना ॾियो पोइ त विहारे न। हाणे हींअर ग़रीब माण्हू असां डेली कमाइण वारा, डेली खाइण वारा, हाणे किथां हींअर असां छोड़ दे। मेरे बच्चे हमारे को तो घर पे आए वापस चले गए, हमारे को नहीं मिला, आधों को मिला आधों को नहीं मिला, ट्रक वैसे ही भर के चले गए। इतनी ख्वारी होती है औरतों की, मर्दों को तो नहीं, औरतों को तो बेचती जाती है। जब नहीं दे फिर जो देना नहीं तो घर पे बैठ जाए। अभी बंदों को तो बेचती नहीं, औरतों को तो बेचती, छोटे बच्चे ले घूम रहे हम, हमारे को मिलता ही नहीं, हम कहाँ जाए। हमारा मजबूरी है बेटा, वो सारा बेटा हमारा छोटा छोटा बच्चा है, इसमें रोजी नहीं मिलेगा, क्या हुआ, इसमें खाना वाना नहीं मिलेगा, सारा भूख लगेगा, थक गया, काम वाम नहीं मिलेगा, क्या करेगा, हमारा बहुत मजबूरी है। केरु पुछाई कोन थो करे, बाक़ी कुझु अथव घर में न अथव, हींअर बि फ्री रुपयो भाड़ो न कयो अथमि बचनि, खीर जा पैसा कोन्हनि के, राशन कोन्हे को, हुकूमत असां को पुछे ई कोन थी, सिंध गवर्नमेंट पुछे ई कोन थी, ख़ाली इहो चवनि था बिलाल चयो आहे घर घर राशन पुॼायो। असां रोज़ीला फिरूं था पिया त को रेंजरदार असांखे टपण कोन थो अचे, असां वञूं काॾे, असां ॿुधायो असां ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी विया आहियूं। हिन वायरस ते अलॻि मारे छॾिया, वायरस खां अॻु में मरी विया आहियूं, हिन वायरस खां अॻु में ई असां मरी विया आहियूं, असां वञूं काॾे, असांखे ॿुधायो त असां छा कयूं। न ग़रीब आऊं केॾा नंढड़ा ॿार आहिनि मुंहिंजा, 6 ॿार आहिनि, मां काॾे वठी वञा उन्हनि खे, जीअं हाणे हुकूमत चयो उअं ई कयूं। ग़रीब माण्हू मां रस्के रोज़ी कयां थो, रेंजर वारा बीठा आहिनि, को पुलिस वारा बीठा आहिनि, किथे टपण कोन था अचनि, वञूं काॾे। महिरबानी करे हुकूमत खे अपील आहे असांजी, त असांखे कुझु राशन त ॾियो, का शइ त ॾियो, का शइ त मिले जो बचनि खे कुझु खारायूं यार। काॾे वेंदासीं असां, ख़ाली चवंदा इमरान खान, कुझु ॾे ई कोन थो इमरान खान। बिलाल भुट्टे ऐलान कयो आहे त घर घर राशन पुॼंदो, उहो बि ख़ाली वञी घर सुम्ही रहियो, असांखे केरु पुछाई कोन थो करे, काॾे वञूं असां। लॉकडाउन असां मञूं था, सुठी ॻाल्हि आहे, लॉकडाउन असांजो ई फ़ाइदो आहे,
इन लॉकडाउन में छा आहे असांखे वायरस खां बचणो आहे, इहो हिफ़ाज़त आहे। हुकूमत खे इहो अपील कई थी वञे, इहो तव्हां सुठो कमु था कयो। असांखे कुझु खाइण पीअण लाइ राशन त ॾियो, 15 ॾींहंनि ताईं असां बचनि खे कीअं पालींदासीं। घरनि में चलो असां वटि जेके 5-5, 6-6 हज़ार हुया सौदो वठी छॾियोसीं, हाणे त असां वटि सौदो बि कोन्हे को, सौदो बि ख़तमु थी वियो आहे। हाणे असां पंहिंजे बचनि खे किथां खाराईंदासीं। हुकूमत खे असांजी इहा अपील आहे जो असांजी मदद कई वञे। असां ग़रीब आवाम खे कुझु ॾिनो थो वञे, कुझु ग़रीब आवाम खाइण जहिड़ी त थिए। ही वायरस खां पहिरियां ई आवाम मरी पई वञे, आवाम वेंदी केॾां, आवाम कहिड़े पासे वेंदी। आवाम इहा ई अपील थी करे हुकूमत खे, तव्हां जेको बि कयो आहे सुठो कयो आहे, लॉकडाउन कयो आहे, जेकी शइ कई आहे असांजे लाइ भलो कयो आहे तव्हां। इहो असांजो ई फ़ाइदो आहे, रेंजर्स पुलिस बीठी आहे, असांजो ई फ़ाइदो आहे। असां घरनि में महदूद हुजणु खपूं। ऐं इहो ई आहे आवाम इन परेशानी खां थी ॿाहिरि निकिरे, राशन पाणी नथो मिले, को ग़रीब खे केरु अमीर माण्हू ॾेई छॾींदो आहे इमदाद ज़कात। इहो वज़ीर आला जंहिं बि ऐलान कयो आहे सुठो कयो आहे जे रमज़ान खां पहिरियां तव्हां जेको बि आहे फितरो ज़कात ॾेई था सघो, उहो असांजे लाइ ई ॾिनो वियो आहे, पर ग़रीब आवाम खे मिले सही। हुकूमत खे असांजी इहा अपील आहे जो जल्द सां जल्द असां ग़रीबनि खे कोई इमदाद त ॾिनी वञे, कुझु खाइण पीअण लाइ त ॾिनो वञे। असांजा बच्चा त घरनि में बुख मरी वेंदा आहिनि, असां केॾां वेंदासीं, कहिड़े पासे वेंदासीं। असांजी इहा हुकूमत खे अपील आहे, बार बार वज़ीर आला खे सिंध खे अपील आहे, सही आहे, इमरान ख़ान खे बि असांजी अपील आहे जो असांजी मदद कई वञे। असां केॾां वेंदासीं ग़रीब आवाम। इहो अमल भलो आहे, पर हिन सां गॾु रोज़गार जो को बंदोबस्तु हुजणु खपे। रोज़गार जे करे आवाम ॾाढी परेशान आहे, जंहिंजे करे रोज़ जे कमाइण वारो माण्हू कुझु बि नथो ॾेई सघे। हुनखे मानी जी ज़रूरत आहे, चांहि जी ज़रूरत आहे, अटे जी ज़रूरत आहे, उहा पूरी कई वञे। महिरबानी। साईं नुक़सानु माण्हू खे रोज़गार जो मसइलो आहे। असां त वेठा आहियूं, 2 ॾिहाड़ा जे करे वेठा आहियूं, त असांखे बुख था भरूं, ॿचिड़ा नंढा बुख था भरनि, छा कयूं? काॾे बसि माठ कयूं वेठा आहियूं। हुकूमत खे छा था करे सघूं? हुकूमत जी मर्ज़ी आहे। असां तमामु परेशान आहियूं। असांखे ख़बर आहे, सची ॻाल्हि ॿुधायूं था, जेको आहे वज़ीर आला सुठो क़दम खयो आहे तमामु, पर असांखे जेको आहे न असांजो फ़ाइदो असांजो आहे। वज़ीर आला इहो सुठो क़दम खयो आहे, ॾाढो सुठो कयो अथसि, पर 15 ॾिहाड़ा जो असां वेहूं था मिसकिन जेके मज़दूरी वारा आहियूं, मज़दूरी नथा कयूं, हिकिड़े ॾींहुं बुख ते बचा वेठा आहिनि, काॾे वेंदासीं? असांजे लाइ को वरी अहिड़ो को सुठो क़दम खणे वज़ीर आला त सुठो आहे। असां छा कयूं? बसि कयूं वेठा आहियूं, बसि 5 ॾिहाड़ा जो वेहंदासीं त काॾे वेंदासीं? असांजा ॿचिड़ा हिनमहिल बि बुख ते वेठा आहिनि, सच पुछी त। पर अलाह खे पार तव्हां वज़ीर आला को पंहिंजो को महिरबानी करे असांजे मथां। इन जो बिल्कुलु फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, नुक़सानु त कंहिं बि सूरत में कोन्हे। नुक़सानु सिर्फ़ु इन सूरत में आहे त जेको ग़रीब आहे उन जो रोज़मर्रा जो राशन जो बंदोबस्तु कयो वञे। बाक़ी तमामु बहितरीनु आहे। हिन अमल बहितरीनु हुअण सां ई असांजो फ़ाइदो आहे। हुकूमत बि असांजे हक़ में आहे। अगरि इहा हुकूमत चाहे त पंहिंजा वज़रा या कैबिनेट खे सेव करे सघे थी, पर न, असांजो CM सिंध मुराद अली शाह साहब तमामु बहितरीनु एफर्ट्स कया आहिनि ऐं असांजी पंहिंजूं कमियूं कोताहियूं जेको हींअर तव्हां तक़रीबन काफ़ी टाइम खां पीछे रिसर्च कयो पिया था त माण्हुनि खे अञा उहा कान्हे त असांखे ख़्यालु करणु खपे, असांखे मास्क पाइणु खपे या असांखे 5-8 गॾु न वेहणु खपे, पर उहा असां में अञा अवेयरनेस न आहे। इन जे करे तव्हां मीडिया कुझु तमामु सुठो कमु कयो आहे। बाक़ी तमामु बहितरीनु एफर्ट्स आहे। गवर्नमेंट सिंध खे इहा अपील आहे, ख़ुदा जा जेके ग़रीब आहिनि, रोज़ कमाइण वारा आहिनि, उन्हनि जो को बंदोबस्तु कयो वञे। 3 ॾींहं आहे कागज़ी कार्रवाई NISN ते अचे बीहजी रही आहे, पर को उनजो अमली क़दम कोन्हे को, जेको असां तव्हां मीडिया जे थ्रू, तव्हांजे चैनल जे थ्रू असां इहा अपील कंदासीं त वज़ीर आला सिंध बिल्कुलु नोटिस वठे। जेको हुन हिकिड़ो नंबर इशू कयो आहे, उहो बि उनजो बि इशू करे हिकिड़ी जान छॾाए त ग़रीब माण्हू को SMS करे राशन वठी सघे। हींअर तमामु ग़रीब हालात आहे, जिते हींअर तव्हां बीठा हो हिन घिटी में तमामु अहिड़ा माण्हू आहिनि जंहिं नाला नथा खणी सघूं, पर तमामु ग़रीब आहिनि, जिन जो गुज़र सफ़र रोज़मर्रा ते हुयो। उन्हनि जो ॾिसो था गाॾी बीठी हुन मुंहिंजे पोयां अॻियां पासनि में गाॾियूं आहिनि, रोज़ कमाइण वारा तमामु परेशान आहिनि। तव्हांजे चैनल जे थ्रू असां सिंध गवर्नमेंट वज़ीर आला ऐं वज़ीर आज़म खे अपील कंदासीं ख़ुदा ग़रीबनि जो को हाल अहवाल कयो वञे। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंध इशूअ में हैदराबाद में लॉकडाउन वारी सूरत हाल मुतालिक़ अवां शहरियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हू इन पूरी लॉकडाउन वारी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि, हुननि जा वीचार अवां ॿुधा। हाणे असीं तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं हिन लॉकडाउन हैदराबाद में हिन लॉकडाउन वारी सूरत हाल में जेको सभ खां वधीक मुतासिर तबिको थियो आहे उहो आहे पोरियत तबिको, जेके रोज़ जी बुनियादुनि ते ॾियारियुनि ते कमु कनि था। उन्हनि जो उहे हिन लॉकडाउन वारी सूरत हाल खे कीअं था ॾिसनि ऐं हुननि जो इन मुतालिक़ छा चवणु आहे। इन सिलसिले में असीं हिते वठूं था हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक खां पोइ अवां सां वरी मिलूं था। तेसिताईं केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहो प्रोग्राम सिंध इशू।
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अवां खे प्रोग्राम सिंध इशूअ में भलीकार चऊं था। नाज़रीन, जीअं त असां पंहिंजे इंट्रो में तव्हांखे ॿुधायो त हुकूमती 15 ॾींहंनि वारे ऐलान जंहिंमें लॉकडाउन जेको आहे सो मुकमल तौर ते कयो वियो हो, उन में असां तव्हां सां ज़िक्र कयो त असीं ॻाल्हि ॿोल कराईंदासीं तव्हांजी उन्हनि माण्हुनि सां जेके मज़दूर पेशा माण्हू आहिनि, जेके हिन अमल लॉकडाउन जे करे केतिरे क़दुरु मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि जी डिमांड छा आहे, उन्हनि जो चवणु छा आहे, लॉकडाउन खे कीअं था ॾिसनि, इन सिलसिले में अव्हां जी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करायूं था। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं मेन कासिमाबाद जी हिकु पीढ़ीअ में, जिते मज़दूर जेके आहिनि से पंहिंजे रोज़गार जे लाइ ॿाझाए रहिया आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन्हनि जो छा चवणु आहे। जी बिल्कुलु, ख़वातीन मुतासिर थियूं आहिनि ऐं इवन हर इलाइक़े में मुख़्तलिफ़ ख़वातीन ईंदियूं आहिनि जेके सफ़ाई सुथराई जा पंहिंजा कम सर अंजाम ॾींदियूं आहिनि। हींअर लॉकडाउन जी सूरत हाल में जिथे ट्रांसपोर्ट बिल्कुलु बंदि आहे, आवाम रोडनि ते कोन्हे का, त उन्हनि मायुनि जी जेका आहे सा अचु वञु बिल्कुलु बंदि थी चुकी आहे ऐं उन्हनि जे रोज़गार ते ऑब्वियसली इन शइ जो वॾो हिकिड़ो असरु पियो आहे। जीअं त हुकूमत जे तरफ़ां असां वटि कुझु फ़ैसिला आया त अहिड़नि घरनि में 3000 रुपया महीनो पुॼायो वेंदो, जेके डेली वेजिस ते कमु करण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे कंपनसेट कयो वेंदो, उन्हनि खे अकोमोडेट कयो वेंदो। त आउं इहो ई हिन धरती न्यूज़ जे प्लेटफॉर्म खां हुकूमत आला खे इहा ई अपील कंदसि त महिरबानी करे इहे जेके इन्हनि फ़ैसिलनि खे जल्द इम्प्लीमेंट कयो वञे। वेचारियूं डेली उजरत ते कमु करण वारियूं मायूं, जिन खे घर मां खाधो पीतो ऐं राशन बि मिलंदो, बचियल मानी बि मिलंदी, जेके उहे पंहिंजे बच्चनि लाइ वापसी ते खणी वेंदियूं हुयूं, हींअर उन्हनि जी आमदो रफ़्त बंदि थियण जे करे, अचु वञु बंदि थियण जे करे उन्हनि वेचारनि जे लाइ पंहिंजो मामूल जो वक़्तु गुज़ारणु ॾुखियो थी वियो आहे, पंहिंजे बच्चनि जो पेट पालणु ॾुखियो थी वियो आहे ऐं पंहिंजे ख़ानदाननि खे जेके ख़ानदाननि जूं ख़ुदि कफ़ील हुयूं, पंहिंजे ख़ानदाननि खे हिकिड़ी उहे मायूं हलाइनि पियूं, उहे हींअर तमामु ॾुखे वक़्त में आहिनि ऐं यकीन कयो असां सां राब्ते में आहिनि ऐं असां खां त जेका पाण मदद, पंहिंजी मदद पाण ते जेका पुॼे पई या NGO सेक्टर जी हेल्प सां या जेके ख़ुदा दोस्त इंसान आहिनि उन्हनि जी मदद सां असां वटि जेको अचे थो साइल, त असां कोशिशि कंदा आहियूं उनखे ख़ाली न मोटायूं। पर हिन वक़्त में आउं अपील कंदसि उन्हनि तमामु MNAs MPAs खे त ख़ुदारा पंहिंजे घरनि खां ॿाहिरि निकिरो। हीउ वक़्तु आहे, ग़रीब अवाम अव्हां जो मुंतज़िर आहे। जॾहिं अव्हां खे वोट खपे थो त अव्हां वटि लिस्टूं मौजूदु आहिनि, त हींअर जॾहिं असिस्टेंट कमिश्नर ऐं DCs वटि इहे इख़्तियारात ॾिना विया आहिनि त तव्हां जेको आहे सो ग़रीब माण्हुनि खे अकोमोडेट कयो, उन्हनि खे रिलीफ पुॼायो, उन्हनि खे राशन पुॼायो, त किथे आहिनि उहे आला अमलदार? छो असांजो ग़रीब अवाम अञा ताईं उन्हनि जी राह ॾिसी रहियो आहे ऐं बेयारो मददगार हू मुंतज़िर आहे त अचो ऐं असांजी मदद कयो, त ख़ुदारा उन्हनि जी मदद कयो। ऐं ॿियो मां जेको आहे सो हिन धरती TV जे प्लेटफॉर्म तां इहो मैसेज ॾींदसि त ख़ुदारा कुझु वक़्त जी ॻाल्हि आहे, हीउ वक़्तु ॾुखियो आहे, गुज़री वेंदो, पंहिंजे पाण खे घरनि ताईं महदूद रखो, पाण सां गॾु ॿियनि जी ज़िंदगियूं बचायो, सोशल मेल जोल खे घटायो, हथनि ते ग्लव्स पायो, मास्क जो यूज़ कयो, वधि खां वधि पाणी इस्तेमालु कयो। हिन वबा सां विहण जे लाइ तव्हांखे तौफ़ीक़ ऐं हिम्मत ऐं अलाह साईं जेको आहे सो असां सभिनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। सर बिल्कुलु, असीं त पहिरियों त शुक्रगुज़ार आहियूं साईं मुराद अली शाह जा, जंहिं साईं हेॾी वॾी बीमारी कोरोना जेकी पूरी दुनिया में फैलिजी चुकी आहे, जेका चीन खां स्टार्ट थी ऐं चीन में हुन बिल्कुलु घणी तबाही कई, उन खां पोइ इटली में ॾिसो कई 100 जे तइदाद में माण्हू मरी विया आहिनि ऐं उन खां पोइ असांजे मुल्क में जॾहिं पाकिस्तान में हीअ बीमारी पहुती त उन में तइदाद 400 खां टपी वियो आहे लॻभॻि जे। त सिंध में जीअं स्टार्ट थी आहे, जेके माण्हू ईरान खां ॿाहिरि मुल्कनि मां आया, सखर में हुन साईं जेको आहे तमामु मुराद अली शाह उते वॾी हुनजी हिकिड़ो करंटीना सेंटर ठाहियो, जंहिंमें माण्हुनि खे फ़ौरन उन्हनि खे अवेयरनेस ॾिनी वई हिन बीमारीअ जी, त बाबा तव्हां जंहिं बि माण्हू खे आहे सो हुनजी टेस्ट कंदासीं ऐं उनखे चेक करे उनखे असां जेको आहे पचोरे ॾींहं पंहिंजे कतिना सेंटर में रहाईंदासीं ऐं माण्हुनि खे इल्तिजा आहे त भई हिन बीमारीअ खां कंहिंखे बि हथु न ॾियो, कंहिंसां मिलो न, मेल जोल न कयो, सोशल जेको आहे मिलाप आहे उहो ख़तमु करे छॾियो। ऐं साईं मुराद अली शाह जी स्पेशल महिरबानी आहे जे हिन लॉकडाउन कयो आहे सिंध खे, असीं इन सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं त साईं इहो एक्शन सही कयो आहे, बहितरीनु कयो आहे। छो जो जीअं माण्हू मिलंदा तीअं बीमारी वधंदी, हीअ बीमारी जेको आहे सो मेल मिलाप सां ई वधे थी, तंहिंजे करे साईं मुराद अली शाह जो जेको इहो फ़ैसिलो इहो बिल्कुलु बहितरीनु आहे। जीअं त तव्हां सभिनि खे ख़बर आहे, करोना वायरस हिकु ख़तरनाक ऐं मूज़ी मर्ज़ आहे।
असां सभिनी खे मिली जुली हिन मर्ज़ खे फेस करिणो आहे, मुंहुं ॾियणो आहे। असांजो सिंध जो वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जेके अमली इक़दामात खयां आहिनि ऐं जेको लॉकडाउन कयो आहे, असां उन जी हिमायत कयूं था। हिन मर्ज़ खे, मूज़ी मर्ज़ खे असांखे मिली जुली मुंहुं ॾियणो आहे। हीउ जेको मर्ज़ आहे ॾाढो ख़तरनाक मर्ज़ आहे, जेको असां हीअ वबा तेज़ी सां फैलिजी रही आहे। ख़ासि तौर सिंध खे, असांजी सिंध खे हिन वबा जेको आहे ॾाढो मुतासिर कयो आहे। ऐं असां ख़ासि तौर ते CM सैयद मुराद अली शाह सां सिर्फ़ु इहा रिक्वेस्ट कयूं था त जेके ग़रीब माण्हू आहिनि ऐं हिननि मर्ज़ जे करे पंहिंजे घरनि में वेही रहिया आहिनि, बेरोज़गार थिया आहिनि, उन्हनि जे रोज़गार जे लाइ कुझु सोचियो वञे। ख़ासि ज़िक्र कंदसि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो, असांजो CM सैयद मुराद अली शाह जो, जंहिं हिन बीमारी खे पखड़ण ॾियण खां रोकियो आहे। सख़्तु इक़दामात कया आहिनि, सख़्तु इक़दामात जेके आहिनि उहे खयां आहिनि ऐं उन्हनि जेके एहतियाती तदाबीर ॿुधाया आहिनि, उन्हनि एहतियाती तदाबीरनि खे असांखे मिली जुली फेस करिणो आहे। असांखे पंहिंजे घरनि ताईं रहणो आहे ऐं कुझु ॾींहंनि ताईं समाजी जेके असांखे मेल मिलाप आहे उहो असांखे कुझु ॾींहंनि ताईं ख़तमु करिणो आहे। पंहिंजे हथनि जी सफ़ाई करणी आहे, बार बार हथनि खे वॉश करिणो आहे। ऐं ॿारनि खे जेको ख़ासि तौर ते ॿारनि खे बि जेको आहे उहो पंहिंजे ॿारनि खे सेफ़ रखो, पंहिंजे घर खे सेफ़ रखो, पंहिंजे पाड़े वारनि खे सेफ़ रखो। ऐं हिन खे हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे त हिन बीमारी खे असां सियासी न पर इंसानियत ज़ात जे हिसाब सां, इंसानियत जे हिसाब सां मिली जुली असांखे गॾिजी कमु करिणो आहे। बिल्कुलु बहितरीनु कयो आहे इहो वज़ीर आला सिंध पंहिंजो साईं मुराद अली शाह बहितरीनु कमु कयो आहे इहो जेको आहे लॉकडाउन जो। इन में असांजो पंहिंजो ई फ़ाइदो आहे। इन्हनि खे माण्हुनि खे सोचणु खपे त किथे बि मतिलबु जेको आहे सो 2-3 माण्हुनि जो झुंड ठाहे न बीहनि ऐं कंहिंसां बि हथु न मिलायो वञे ऐं मास्क पाए घुमनि, महिरबानी कयो। ऐं कंहिंसां बि जेको आहे सो तव्हां अहिड़े गहिड़े माण्हू सां न मिलो ऐं काॾे वञो था मास्क खणी वञो। ऐं बहितरीनु त इहो कमु आहे त पंहिंजे हर ॿार खे, पंहिंजे नंढे वॾे खे घर में अंदरि करे घर में सभु वेही रहो ऐं घणे में घणो तव्हां माना घर में ई वेठा हुजो, ॾींहं जो ॿाहिरि न निकिरो, सुम्ही पओ घर में, जेतिरो तव्हां थिए सुम्हो, ॿाहिरि न निकिरो। इहा महिरबानी कयो ऐं पंहिंजे ॿारनि जो घणो ख़्यालु कयो, मास्क पारायो उन्हनि खे ऐं को उन्हनि खे ग्लव्स बि हथनि में ॾेई छॾियो। कंहिंसां बि अगरि हथु मिलायो त ग्लव्स पाए हथु मिलायो त जीअं तव्हां जेको हथनि में मतिलबु ॿिए खां को वायरस मतिलबु न थींदो। ऐं इहो बहितरीनु कमु आहे, कर्फ्यू लॻो आहे। बहरहाल इन में हिकिड़ो जेको आहे सो इहा बि ॻाल्हि ग़लति आहे जो जेको ग़रीब आहे, मिसकिन माण्हू आहिनि, 500 रुपया उन्हनि जी जेकी ॾियारी हणंदा मज़दूर माण्हू आहे, उहो हाणे छा थो करे सघे। इन जेको आहे सो पंहिंजो हाणे उहो छा खाइनि पीअनि। 3-4 ॾींहं थी विया आहिनि। इन्हनि में साईं मुराद अली शाह जेको हे कयो आहे पंहिंजो, साईं मुराद अली शाह खे असांजी अपील आहे त जेको आहे सो ग़रीब माण्हुनि जो को न को जेको आहे सो बंदोबस्तु कयो वञे, उन्हनि खे राशन पाणी पुॼायो वञे। जेको मज़दूर आहिनि ऐं के हारी के जेको ॿिया आहिनि ॿिया टिया, उन्हनि जी जेको आहे सो असांजी अपील आहे त जेको आहे सो उन्हनि जी पारत सभ खां पहिरियों चऊं वज़ीर आला जा असां शुक्रगुज़ार आहियूं। जेतिरो असांजे CM साहिबु कमु कयो आहे अवाम लाइ त मां सम्झा थो ॿियो कंहिं CM कोन कयो आहे। सिंध हुकूमत जे CM कमु कयो आहे त कंहिं बि कोन कयो आहे। तव्हां मीडिया वारनि खे ख़बर आहे, अवाम जे साम्हूं आहे। ऐं ॿिए बि CM आहिनि जेके ॾिसो पिया, नाला न खणंदासीं, उन्हनि जा बि किरदार ॾिसो ऐं CM सिंध जा बि किरदार ॾिसो। इन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं तमामु। बाक़ी अवाम सां चऊं था त अवाम पंहिंजे घरनि में वेहे तावन करे सिंध हुकूमत सां, इहो त अवाम खे थोरो घणो थियणु खपे। 3-4 ॾींहं थी विया आहिनि मुसलसिल अवाम को बसि करे वेहे कोन पई। सिंध पुलिस जा असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं, आर्मी जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जिन एतिरो तावन कयो आहे। हाणे अवाम खे बि त थोरो करणु खपे। अवाम बि त पंहिंजे घरनि में वेहे आराम करे ॾिसनि पिया। हीअ अहिड़ी ख़तरनाक बीमारी आहे जंहिंसां हिननि जो मतिलबु बचनि जो फ्यूचर ख़राबु पियो थिए। हिननि खे ज़रे जो ख़्यालु कोन्हे। थोरो अवाम खे असांखे तावन करणु खपे। ऐं हा, ॿियो मां पंहिंजे मुराद अली शाह साहिब सां रिक्वेस्ट कंदुमि त मुराद अली शाह साहिबु, ही तूं जा सिंध वासी रोज़ कमाइण वारा, रोज़ खाइण वारा तोखे परे कोन्हनि। तोखे ख़बर ई आहे जेके रोज़ 200-300 रुपया कमाए, 400 रुपया कमाए पंहिंजो घर जो गुज़ारो कनि, उहे अॼु पंहिंजे घरनि में वेठा आहिनि तव्हांजे हुकुमनि ते। ऐं तव्हांजो जेको तव्हांजो असांजे लाइ इहो रिद अमल थींदो त उहो महिरबानी करे अवाम जे लाइ रिलीफ ॾिनो वञे, अवाम खे खाधे खुराक जो टाइम ते पुॼायो वञे। ऐं तव्हांजूं जेके टीमूं तव्हां मुक़ररु कयूं आहिनि, मां सम्झा थो उन टीमुनि ते थोरो नज़रअंदाज़ कयो वञे ताकी उहा टीमूं तव्हांजी निकिरी अवाम खे रिलीफ ॾियनि। अवाम ॾाढो परेशान आहे।
एतिरा ॾींहं तव्हां पाण मीडिया वारनि जो मां तमामु शुक्रगुज़ार आहियां जेको एतिरो मन तावन करे पई मीडिया जो मां तमामु शुक्रगुज़ार आहियां जेके इहा आवाज़ु असांजी CM ताणी पुॼाईंदा। CM साहिबु मां तुंहिंजो भाउ नंढो आहियां, मुंहिंजो इहा ई अपील आहे त इहे सिंध वारा सफ़ा माना ग़रीब गुरबे वारा आहिनि, तोखे ख़बर आहे जेकी तो टीम क़ाइमु कई आहे उन टीम ते अमल कर ताकी हिननि जो माना घर जो गुज़ारो थिए। सिंध गवर्नमेंट जेको आहे हीउ फ़ैसिलो तमामु जेको माना सुठो कयो आहे ऐं हीअ जेके बि दुकान जेके आहिनि सही असांजी भलाई लाइ कया विया आहिनि ऐं सिंध गवर्नमेंट खे शाबाश आहे। तक़रीबन अञा बि जेको आहे त तक़रीबन कुझु जेको माण्हू जा दुकान खुलियल आहिनि इहे बि मुकमल बंदि कराए वञनि त सुठो आहे। पर सिंध गवर्नमेंट खे इहो बि थियणु खपे त जेके डेली वारा जेके मज़दूर आहिनि ऐं मिसकिन माण्हू आहिनि उन्हनि खे खाधे पीते जे लाइ कुझु बि न आहे, उन्हनि जे लाइ बि जेको पैकेज ॾियो वञे ऐं जेको दर दर ते उन्हनि खे जेको आहे सामान पहुचायो वञे त वधीक बहितरु थींदो, जीअं माण्हू ख़ुशहाल बि रहनि ऐं माण्हू जेके ॿाहिरि न निकिरनि। ऐं असां चवंदासीं त वरी बि जेको आहे हुकूमत खे शाबाश आहे त हीअ जेको आहे सो माना लॉकडाउन जेको आहे प्रोग्राम कयो आहे इहो अञा बि जेको आहे तक़रीबन सख़्तु कई वञे त वधीक बहितरु थींदो। सभु बेरोज़गार वेठा आहियूं, अॼु 8 ॾींहं थिया आहिनि, बच्चा नंढा आहिनि, बच्चा हिकिड़ो छोकिरो मुंहिंजो मोहताज आहे, उहो बि शादीशुदा आहे, आख़िर उनखे बच्चनि खे खपे असांखे खाधे लाइ। अॼु खाधे लाइ आहे कोन, घर अॼु हिते मज़दूरी बि कोन थी मिलनि, ईअं वेठा आहियूं। दुकान में जेको कवर चुंडींदा आहियूं खपाईंदा आहियूं उहो बि दुकान बंदि लॻा पिया आहिनि। हाणे ठुप आहे कोन घर में खाधे लाइ, तॾहिं निकिरी पिया आहियूं। असांजी महिरबानी करे असांखे ॾिए कुझु खाधे लाइ हुकूमत। हुकूमत खां डिमांड मतलब को खाधे लाइ कुझु घर में पहुचाए असांखे ग़रीबनि खे, बुख पिया माण्हू पिया आहे कान, बच्चा मोहताज असांजा आहिनि, संजय जवान मुड़ुस उहो बि मोहताज आहे, उहो बि शादीशुदा, उनजा बि बच्चा आहिनि, मुंहिंजा बि बच्चा आहिनि नंढा नंढा। अॼु को खाधे लाइ बि न आहे, धान जो बचनि खे खारायूं, मज़दूर माण्हू आहियूं, अॼु 8-10 ॾींहं ईअं वेठा आहियूं। सम्झो न, हुकूमत खे खपे असांखे असां सां मदद। असांखे रोज़ी कान लॻे, असां पाण बचड़े वाला आहियूं, वेही वरी उहो ई घर वापसि हलिया था वञूं। अॼु ताणी असांखे रोज़ी न लॻी आहे, उहे ई वापसि हलिया था वञूं। हिते ई असां मौला खां था घुरूं, मौला मुंहिंजा मौला खां ॾे रोज़ी त असां पंहिंजे बचड़नि जे लाइ खयूं वञूं। सर असां जीअं त रोज़ पीढ़ी ते कमु करण वारा आहियूं, सम्झे असांखे ॾियाड़ी रोज़ कमाइण वारा आहियूं, रोज़ खाइण वारा आहियूं, असांखे 500-700 ॾियाड़ो आहे, असांखे कमु कोन लॻियो आहे, असां बेरोज़गार लॻा पिया आहियूं। भली हुकूमत 20 ॾियाड़ा 25 ॾियाड़ा भले शहर बंदि करे, पर असांखे राशन पाणी ॾिनो वञे, जीअं असां ग़रीब माण्हू आवाम खाई हुननि खे दुआ कयूं। असां रोज़ कमाइण वारा आहियूं, असां केॾां वञूं, असां कंहिंखां ख़र्चु वठूं, केरु असांखे ॾींदो। असां रोज़ पीढ़ी ते अचूं था, पकोड़ा स्टाफ ते वेही 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 असां हलिया था वञूं। ऐं हुकूमत असांखे पुलिस असांखे तमामु बेअंदा तंग थी करे पई ऐं चवे थी त हिते न बीहो, गॾु माण्हू न बीहो, 5-4 जेके गॾु ॾिसे थी पई उन्हनि खे डोड़ाए थी छॾे पई। तमामु असां सां पुलिस जी नाइंसाफ़ी लॻी पई आहे। असां ग़रीब आवाम वञूं केॾां वञूं, असांखे हुकूमत बि न ॾिए, असां काॾे वञूं, असांखे केरु ॾींदो। असांखे ख़ुदा करणु असांजी हुकूमत जीअं मदद करे, शहर भली बंदि कया वञनि पर असांखे राशन ॾिनो वञे, जीअं असां पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं था पिया। साईं असां मज़दूर माण्हू, असांखे जेको न को रोज़ी आहे न को रोटी आहे, 400-500 तारीख़ खणण वारा, न को मज़दूरी आहे न को छा न अचूं, असां कानो खाऊं कानो कमायूं, मज़दूरी बंदि लॻियूं पियूं, दुकान बंदि लॻा पिया आहिनि, का रोज़ी नथी अचे। असांजी हुकूमत खे साईं मुराद शाह खे, इमरान ख़ान खे इहा अपील आहे, जेकॾहिं असांजे घर में विहार अथई त असांखे घटि में घटि राशन त ॾिए। असां मज़दूर माण्हू अॼु चोथों ॾींहुं आहे लागू लॻो पियो आहे, कारोबार बंदि लॻो पियो आहे, हर शइ बंदि लॻी पई आहे, हिते पुलिसनि जी लाठी लॻी पई आहे, बाबा उथो उथो जेको राशन आहे उहो बि असांखे कान थो मिले। असांजी अपील आहे इमरान ख़ान खे, साईं मुराद शाह खे, जे असांजे घर में पाबंद कयो अथव त महिरबानी करे असांखे राशन ॾियो। करोना वायरस जे करे त असांजी भलाई थिए, जेकॾहिं असांजी भलाई सोचो था त असांखे राशन थो ॾियो। असां घर में बुख ते ॿार वेठा आहिनि, असां कानो खाईंदासीं। जेके 500 रुपया तारीख़ खणण वारा, उन 500 तारीख़ जेके असां खणंदासीं कोन, छा वठंदासीं? शाम जो घर जंहिं महिल वञो हथ लोॾींदा न वञूं, अब छा आंदई, अब हथ ख़ाली आंदा आहिनि, ॿियो कुझु बि कोन आंदो आहे। घर में बचड़े वालूं सर, बचड़े वालूं, असांजी महिरबानी कयो, बस इहो ई असांजी अपील हो गया भाई, कुछ भी नहीं रखा हमारे पास, फारिग बैठे हुए, कोई आसरा ही नहीं है, अल्लाह का आसरा है बस। और कोई हिसाब किताब बने तो बस, कोई हिसाब किताब बने तो हमारा मसला हल है। हुकूमत से क्या अपील? हुकूमत हमारे किसी काम की नहीं है, कुछ भी नहीं कर रही है हुकूमत, कुछ भी नहीं, डंडे मार रही है हमारे को। हुकूमत ने हमारे को कुछ नहीं दिया है, जो माल आ रहा है वो अपने खजाने में जमा कर रहे हैं, कोई पूछने वाला नहीं है। अंधेर नगरी चौपट रहा जाइए, मैं आपको बताऊं। माण्हू को बि कोन थो अचे थो त को इको दुको अचे थो, न त अचनि कोन था, वेठा आहियूं अलाह जे आसरे, बसि रोज़गार बि कोन्हनि खे, बेरोज़गार ते वेठा आहियूं, सफ़ा हालत ख़राबु लॻा पिया आहिनि, छा कजे, अलाह जे तरफ़ां आयल आहे। साईं कारोबार आहे ई कोन, वेठा आहियूं तव्हांजे अॻियां साम्हूं ताईं ॾिसो पिया त को माण्हू ई कोन थो अचे, बसि इहे वीचारा मज़दूर आहिनि जेके फिरनि पिया,
बाक़ी माण्हू अचनि ई कोन, कारोबार आहे ई कोन, वेठा आहियूं अलाह जे आसिरे, का शइ कान्हे जी। हुकूमत बसि इहा आहे जो ग़रीबनि जो ॾे को साथ, ग़रीबनि खे कुझु ॾे, वेठा आहियूं अलाह जे आसिरे। ॿियो हाणे हुकूमत जी महिरबानी जे ॾींदी त महिरबानी, न ॾींदी तॾहिं महिरबानी। माण्हू अचनि ई कोन था, कारोबार आहिनि कोन, आवाम सॼो परेशान लॻो पियो आहे, ग़रीब त हाल लॻो पियो आहे, आहे कुझु कोन, जेको अचे थो परेशान आहे, सफ़ा माण्हू न आहिनि सर, वांदा वेठा आहियूं सॼो ॾींहुं। जी सर। ये है कि हम कासमाबाद के मुलाजमीन हैं, अपनी जान हथेली पे रखकर हमारी छुट्टी वुट्टी सब इमरजेंसी हम मुल्क के साथ हैं, ठीक है। ख़तरनाक वायरों से लड़ रहे हैं, अब तो क्या हमेशा ही लड़ते उड़ा आए हैं, हम मुल्क की खिदमत भी कर रहे हैं, सफाई भी कर रहे हैं, लेकिन सही तरीके से हमारे को कोई सेफ्टी का सामान नहीं दिया गया है गवर्नमेंट की तरफ से। नहीं हम क्या इंसान नहीं है, हमारे बच्चे नहीं हैं, क्या नहीं है, हम मुसलसल हैं पाकिस्तान की खिदमत के अंदर, और अपने जो भी सफाई का निज़ाम है उसको सही तरीके से भरपूर तरीके से सरअंजाम दे रहे हैं। हम हुकूमत से अपील करते हैं, अपने ऑफिसरों से अपील करते हैं, जो कि मुल्क में वबा फैली हुई है, टाइम टेबल से हमारी सैलरी दी जाए और हमारे को भी कोई ऐसी सेफ्टी का सामान दिया जाए जिससे हम अपने आप को महफूज करके और भी है सफाई का निज़ाम को अच्छे से अच्छे दुरुस्त कर सकते। सफ़ा ख़ुदकुशी थी लही ईंदी, ॿियो को रस्तो ई कोन्हे, लॉकडाउन जो मसइले जो हल कोन्हे। भले हिफ़ाज़ती उपाउ वठनि, बाक़ी इहो लॉकडाउन करे ग़रीब माण्हू ॾिसो था बेरोज़गार आहिनि, काॾे वेंदा, सफ़ा कमाइनि खाइण वारा माण्हू सफ़ा तबाह थी वेंदा, सफ़ा मुल्क वेही वेंदो जेकर इहा सूरत हाल अञा 2 टे ॾींहं रही त। ॿियो हिन जो को बि हल कोन्हे, बाक़ी हिफ़ाज़ती उपाउ वठनि, रब खे यादि कनि, बाक़ी इहो बंदि करणु ऐं हिन में पोइ बि आवाम त ॿाहिरि निकिरे थी, मसइले जो हल त लॉकडाउन जो थियो कोन न। भले कर्फ्यू लॻाइनि कुझु, पर आवाम मरंदी, पर कुझु बि थींदो, ॿाहिरि निकिरंदी। पंहिंजे घरनि में रहनि, तकलीफ़ आहे थोरी उन्हनि खे, आवाम खे, उन्हनि खे राशन पाणी अलाह कंदो, उन्हनि खे मिली वेंदो, अलाह कंदो, उन्हनि लाइ भलो आहे, फ़ाइदो आहे सर। सुठी ॻाल्हि आहे, जो हिकु ॿिए खे माण्हू हथ में न ॾींदो, अॻियां पोयां थींदो त सुठो माना नतीजो निकिरंदो। बिल्कुलु रोकियूं पिया, बिहार में चेक कयूं पिया, को बीमार आहे त उनखे छॾियूं था, को मेडिकल स्टोर वारा उनखे छॾियूं था, बाक़ी जेके माण्हू ईअं आलतू फालतू फिरण वारा उनखे भॼा था छॾियूं। दादा बिस्मिल्लाह रहमान रहीम, असां जेको आहे सो कोशिशि कयूं था, पंहिंजी हिफ़ाज़त कयूं था, ऐं हरू भरू कंहिं माण्हू खे टच कोन था कयूं, हथ नथा मिलायूं कंहिंसां, बाक़ी उन्हनि खे परे खां ई चऊं था बाबा वापसि वञो, के जेके रोल आहिनि हरू भरू जा छोरा रोलनि था मोटरसाइकिल, इन्हनि खे मने था कयूं त तव्हां हरू फालतू न करो, पंहिंजे घरनि ताईं महदूद थी वञो। गवर्नमेंट हेॾो जेको एक्शन खयो आहे तव्हांजी हिफ़ाज़त लाइ कयो आहे, तव्हांजी ज़िंदगी बचाइण लाइ कयो आहे, तव्हां पंहिंजी ज़िंदगी खां पंहिंजे बचनि जो ख़्यालु कयो, वञो पंहिंजे घर। अहिड़े तरीक़े सां माण्हुनि खे असां मुतमिन कयूं था, वापसि कयूं था, मोकिलियूं था उन्हनि जे घरनि ॾांहुं, किथे हुजूम जेको थिए थो उन्हनि खे असीं भॼायूं था। सुबुह खां वठी ड्यूटी ॾेई रहिया आहियो, माण्हू ताउन कोन था कनि, तक़रीबन माण्हू इन ते घटि वधि ॻाल्हाइनि था ऐं चवनि था त असांजी पंहिंजी ज़िंदगी अलाह जे हथ में आहे, जेको थियणो हूंदो थींदो। लॉकडाउन भाई असांखे बुख था मारूं, हे शइ खपे, हो शइ खपे, उन जे लाइ असां मज़दूरी ते था वञूं, कूड़ था हज़कार कंदा, दवा जे लाइ था वञूं, हे मसइलो आहे। माण्हू या वटि सट लॻी पई आहे, को चवणु वठे थो, तक़रीबन 5 माण्हू चवणु वठंदा, 50 कोन थो वठे। जी नाज़रीन, प्रोग्राम सिंध इशूअ में कोरोना जी रोकथाम जे लाइ 15 ॾींहंनि वारे लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ जेका हैदराबाद जी सूरत हाल आहे, असां तमामु घणी कोशिशि कई त तव्हांखे सॼी सूरत हाल बाबति ॼाण ॾियूं, आगाही ॾियूं त हैदराबाद में इन 15 ॾींहंनि वारे लॉकडाउन खां पोइ छा सूरत हाल आहे। मजमूई तौर ते तव्हां ॾिठो त हैदराबाद जा जेके मरकज़ी तिजारती जेके मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि, खाधे पीते जूं शयूं, रेस्टोरेंट, स्कूल मुकमल तौर ते बंदि आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जा जवान पंहिंजियूं ड्यूटियूं, पंहिंजा फ़र्ज़ अहसन तरीक़े सां निभाए रहिया आहिनि। ज़िले हुकूमत पंहिंजो तमामु सुठो किरदारु हिन में अदा करे रही आहे। त इन सॼी सूरत हाल में मजमूई तौर ते असांखे हिकिड़ी ॻाल्हि ॾिसण में आई त हैदराबाद जे शहरनि हुकूमत सिंध जे तमामु इक़दाम खे तमामु घणो साराहियो आहे ऐं उन्हनि चयो आहे त वज़ीर आला सिंध ऐं संदसि टीम, संदसि कैबिनेट जेको आहे हितां जे रहवासियुनि जे लाइ तमामु सुठियूं कोशिशूं वरितियूं आहिनि। असीं इन जी कोशिशुनि खे साराहियूं था। जेतोणीकि वज़ीर आला सिंध जी पंहिंजी ख़ुदि कैबिनेट जो हिकिड़ो वज़ीर तालीम जेको आहे उहो हिन ख़तरनाक वायरस जो शिकार थी चुको आहे। हिन जंग ख़िलाफ़ विढ़ंदे विढ़ंदे हू पाण जेको आहे सो हिन वायरस जो शिकार थी वियो आहे। तव्हां असां गॾिजी सभु उन जे लाइ दुआ कयूं त अल्लाह साईं हुनखे पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखे, वज़ीर आला सिंध ऐं संदसि टीम खे जेको आहे सो पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। हाणे असां ते इहो फ़र्ज़ु आहे त जीअं मूं तव्हां सां पहिरीं ज़िक्र कयो त 2 स्टेक होल्डर आहिनि
इन सॼी सूरत हाल में हिकिड़ी अवाम ॿी हुकूमत त हुकूमत हिन दफ़े जेको आहे तमामु घणी संजीदा असांखे नज़र आई आहे हिन कोरोना वायरस खे रोकथाम जे लाइ पंहिंजूं तमामु तर कोशिशूं पंहिंजा वसाइल जेके से हुन कतब आंदा आहिनि जंहिंजा तमामु घणा सुठा असर हैदराबाद ते पिया आहिनि काफ़ी हद ताईं रोकथाम थी आहे कोरोना वायरस जे केसनि में पर ॿियो जेको स्टेक होल्डर आहे अवाम उहो असांखे हिन सॼी सूरत हाल में ग़ैर संजीदा ॾिसण में पियो अचे शायदि उहो इन जे करे त अॻे असां वटि जॾहिं बि आफ़ाक़ी आफ़तूं आयूं आहिनि जीअं ज़िलज़िला ऐं ॿोॾूं आयूं आहिनि त जेको आहे सो हुकूमतुनि एॾी संजीदगी जो मुज़ाहिरो न कयो आहे पर हिन दफ़े हुकूमत तमामु घणी संजीदा आहे ख़ासि तौर ते सिंध हुकूमत तमामु घणी संजीदा असांखे ॾिसण में आई माण्हुनि में इहे उबाम आहिनि इहे शक शुबात आहिनि त शायदि हीअ बि का सियासी गेम आहे जंहिंमें जेको आहे सो फंडिंग जे लाइ या पैसनि जे लाइ जेको आहे सो इहे सॼियूं कोशिशूं वरितियूं वञनि पर ईअं न आहे असांखे हुकूमत जी नियत ते हिन दफ़े बिल्कुलु को शक न करणु खपे ऐं असांखे उन्हनि जी ॾिनल मुकमल हिदायतुनि ते जेको आहे सो उन्हनि सां ताउन करणु खपे चाहे उहा मेडिकल जी जेका असां एडवाइज़री हुजे या लॉकडाउन मुतालिक़ जेके हिदायतूं उन्हनि असांखे ॾिनियूं आहिनि त 15 ॾींहं पंहिंजनि घरनि ताईं महदूद रहो सियासी समाजी शयुनि खां पासो कयो मेड़ाकनि खां पासो कयो तव्हां ॾिठो त हिते जूं होटलूं रेस्टोरेंट समाजी क्लब ऐं शादी हाल मुकमल तौर ते बंदि आहिनि पर माण्हुनि में अञा बि शऊर जी ज़रूरत आहे पर जेसिताईं हुकूमत पंहिंजे मक़सदनि में कामयाबु न थींदी जेसिताईं असां आवाम हुननि सां ताउन न कंदासीं हथ हथ में ॾेई हुनजी ॾिनल हिदायतुनि ते अमल न कंदासीं तेसिताईं कोरोना वायरस खे 100% जेको आहे रोकण में शायदि हुकूमत उहो मौसर जेको आहे सो कमु जेको आहे सो रिज़ल्ट न ॾेई सघे जेके असांखे घुर्बल आहिनि या हुकूमत खे घुर्बल आहिनि त हाणे प्रोग्राम सिंधी इशू पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियो आहे अॻे हफ़्ते के ॿिए नए इशू सां के नए मौज़ू सां अव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान जहांगीर सेड़ो खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाही।